जी नाज़रीन, खानपुर में बदअमनी जी बाह भरी वही। खानपुर लगंडस हाईवे नापरकोट थाने की हद लाहौरी वाद नामालूम हथियार बंदन मजदा के हथियारन के जोर ते रोके पन्नो आकिल वासी मुनीर अहमद बिरोई अमानुल्लाह बिरोई अल्लाह बख्श बिरोई के अगवा करे विया। हथियार बंदन अध रस्ते ते अल्लाह बख्श बिरोई के फिटो करे विया। जैं पुलिस के इतला दिनों SHO नापरकोट राब्तो करण ते बुधायो त लाहौरी वाद नामालूम हथियार बंदन हथा पन्नो आकिल वासी मजदा सवार अंबन से भरियल मजदा पंजाब तरफ खड़ी वही रहा हुआ तो लाहौरी वाद संदन के अगवा किया है। नापरकोट पुलिस खानपुर के कच्चे में डोहार जे पोयां वयल जल्द मोहम्मद के बाज़ियाब करायो वेंदो। बे पासे मगुई के वारसन इलाही बख्श बिरोई शेर मोहम्मद बिरोई इमदाद बिरोई ऐं ॿियनि मगुनि जी बाज़ियाबी लाइ इंडस हाईवे रोड ब्लॉक करे एहतजाज कंदे चयो आहे त असांजा नौजवान राति खां वठी अगवा थी विया आहिनि। राति देरि सां पुलिस चौकी जे अॻियां असांजे माण्हुनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगबाल बढ़ाए मोबाइल पैसा फुर करे असांजा ॿ माण्हू अगवा करे विया आहिनि। पुलिस हिन वक़्त ताईं मगुनि जी बाज़ियाबीअ लाइ कख भञी बीणो न कयो आहे। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त खुदारा असांजे नौजवाननि खे जल्द बाज़ियाब करायो वञे। रिपोर्ट बहादुर अली बोड़ो, खानपुर। जामपुर हिते से चोरन से अग दिनों। अच्छा चोरन अग दिनों असांखे हिते पर ॿ माण्हू असांजा लाथा मां पोइ सुम्ही पियोसि। जाग थी मूंखे ॾिठुमि त पुलिस वारा बीठा आहिनि परियों, पर हो असां ॾे कोन आया। पोइ 5 मिंटनि खां बाद में मां गाॾी पाण काए पुलिस वारनि वटि बीठो आहे। बाद में पुलिस वारनि को बि एक्शन न खयो। घणा अगवा थिया आहिनि? 2 माण्हू अगवा थिया आहिनि, मुनीर अहमद ऐं अमानुल्लाह। पुलिस जेका वई आहे जी पुलिस त चवनि था वई आहे, पर एतिरो ख़बर कोन्हे की वई आहे अलाए न आहे वई।